पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबेरी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनी खे दिलचस्प थियण वारा आहिनि। इन में तव्हांखे हाणे ॾिसण वटां मिलंदो चाकर ख़ान पहिरियों त हसीना सां सुवाल जवाबु कंदो, उन खां पोइ हू रुख कंदो जाबर जो, छो त मेन कैरेक्टर हिते विच में जेको विलन जे तौर ते आहे उहो जाबिर आहे। ऐं जाबिर खां पूछताछ कंदो ऐं जाबिर खे चवंदो त हाल वाल ॾे, तूं हे कमु कीअं कया, तुंहिंजो हसीना सां कहिड़ो चकर हुयो, कहिड़ो वास्तो हुयो, ऐं इहो मूंखे सॼो खोले करे हिकु हिकु लफ़्ज़ ॿुधाए। हसीना खे अॻे ई शक पइजी वेंदो। हसीना जाबिर ऐं रुंडे खे फ़ोन करे उन्हनि खे अलॻि ॿुधाए छॾींदी त जेका कहाणी मां ॿुधायां तव्हां बि उहा ॿुधायो, ऐं हिकिड़ी सभिनी जी हिकु जहिड़ी कहाणी हुजे। अगरि अलॻि अलॻि कहाणी ॿुधाईंदासीं चाकर ख़ान खे त पोइ चाकर ख़ान खे असांजे मथां शक थी वेंदो, जंहिंजे करे असां पकिड़िजी पवंदासीं। ऐं सभिनी जी हिकु ई सलाह हिकु ई ॻाल्हि हुजे, थोरो घणो डिफरेंट हुजे त हुजे, न त हिकु जहिड़ी हुजे। अहिड़े हिसाब सां ई पाण में वीचार कंदा। ऐं चाकर ख़ान बि शातिर आहे, उहो बि पंहिंजी कोशिशि कंदो, घटि न कंदो। दोस्तों, अॼु वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में ज़बरदस्त धमाकेदार दिलचस्प वीडियो में।